हिकिड़े ॾींहुं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे अज़वाज मुतहरात मां कंहिं बीबी साइण सां वेठा, साईं जन जो चेहरो मुबारक थोरो ॾुखारो नज़र आयो। हुज़ूर जन निकिरी विया कदा ॾे, कदा मके जो हिकिड़ो इलाइक़ो आहे, ओॾे निकिरी विया। पोइ थोरी देरि खां पोइ मोटिया त अम्मा साइण थी फरमाए त हुज़ूर जो चेहरो ईअं पियो चिमके जीअं चोॾहीं जो चंड चिमकंदो आहे। हुज़ूर ख़ुशीअ में टहकंदा टहकंदा ख़ुशीअ सां आया। मूं पुछियो त या रसूल अल्लाह, तव्हां हितां वियाओ पे त तव्हां गमज़दा चेहरे सां वरी मोटिया आहियो त ॾाढा ख़ुशि ख़ुशि पिया नज़र अचो। साईं फरमायो त मां वियुसि पे, मूंखे मुंहिंजे अबाणनि जी यादि आई, मूंखे मुंहिंजे अबे मुंहिंजी अम्मा जी यादि आई, तॾहिं ॾुखारो चेहरो हुयो। पोइ जॾहिं ख़ुदा वटि वियुसि, पोइ रब खे अर्ज़ु कई, मुंहिंजा मालिक, मां पंहिंजे अबे खे ॾिसण थो चाहियां, मां पंहिंजी अम्मड़ खे ॾिसण थो चाहियां। अल्लाह ताला मुंहिंजे अबे खे ज़िंदा करे, मुंहिंजी अम्मड़ खे ज़िंदा करे मुंहिंजे अॻियां आंदो। पोइ मां पंहिंजे अबे खे जी ज़ियारत कई, पंहिंजी अम्मड़ जी ज़ियारत कई, ऐं उन्हनि मूं ते कलमो पढ़ियो। छो त हू अॻ में दीन इब्राहिम ते हुया, उहे दीन फ़तरत ते हुया, पर जॾहिं मुंहिंजी नबूअत जो ऐलान थी वियो त हुननि मुंहिंजो कलमो न पढ़ियो हो। अॼु अल्लाह उन्हनि खे ज़िंदा कयो, मुंहिंजो कलमो पढ़ियऊं, मूं उन्हनि जी ज़ियारत कई, उन्हनि मूंखे ॾिठो, पोइ मूं ते कलमो पढ़ियऊं, ऐं मुंहिंजे सहाबियत जो शरफ़ उन्हनि खे नसीब थी वियो। मुले जी माउ ई मरी वई, ख़ुदा जो कसम, मुले जी ठिकर भॼी पियो। वरी चवंदा हदीस ज़ईफ़ आहे, तुंहिंजो ईमान ज़ईफ़ हूंदो, हदीस ज़ईफ़ कोन्हे। फ़ज़ाइल अमाल में जेकॾहिं सनद जे एतबार खां ज़ईफ़ हदीस हुजे त पोइ उनखे क़ाबिल एतबार वरितो वेंदो आहे। जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा जे घराणे जी ॻाल्हि हुजे त उहा हदीस ज़ईफ़ न आहे, उहा हदीस सही आहे।